अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान अमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो सिंध ॼाईअ ते अॻु में काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां 39 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां इन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न को पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 40 किस्त नंबर 14। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हीउ तव्हांखे कैमरा जो पाछो साफ़ नज़र अची रहियो हूंदो। हीउ ॾिसो दोस्तों हीउ कैमरा जो पाछो आहे जेको हिन वक़्तु हिन जॻह ते शो थी रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 41 किस्त नंबर 15। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन टेबल ते गौर कयो, हीउ जेको शीशे जो टेबल आहे इन ते गौर कयो त तव्हांखे हिते ॾिसो केतिरी न ज़्यादा मिट्टी नज़र अची रही आहे। दोस्तों हीउ ॾिसो हिन टेबल ते केतिरी न मिट्टी नज़र अची रही आहे। इन जो मतिलबु त हीउ पंहिंजे घर खे साफ़ बि कोन था कनि। दोस्तों हाणे तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में इहो ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न आहे। मिस्टेक नंबर 42 किस्त नंबर 15। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों हीउ माइक जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 43 किस्त नंबर 15। दोस्तों हिन सीन में ॾिसो त तव्हांखे हिन घड़े जे मथां कुझु पाछो नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों को पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हिन सीन जो असां ॿियो रुख ॾिसूं था। दोस्तों हिन तरीक़े सां शायदि तव्हांखे उहो पाछो नज़र अचे। हीउ ॾिसो दोस्तों त हिन घड़े ते हीउ पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों इहो पाछो या त कैमरामैन जो आहे या डायरेक्टर जो या कंहिं ॿिए टीम जो। मतिलबु त जेका ड्रामा मेकिंग टीम हूंदी आहे उन मां कंहिंजो बि पाछो थी सघे थो, मेकअप मैन या माइक मैन या को बि। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 44 किस्त नंबर 15। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो नज़र अची रहियो हूंदो। हीउ ॾिसो दोस्तों त हिते माइक जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन नंढड़े वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं इहो बि दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं वयूं हुयूं। उन खां अलावा जेके बि दोस्त हेल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों उन खां अलावा जेकर हिन वीडियो में मूंखां का मिस्टेक थी हुजे या किस्त नंबर 14 ऐं किस्त नंबर 15 में मूंखां का मिस्टेक रहिजी वई हुजे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। इंशाअल्लाह मां ॿिए वीडियो में जेको बि दोस्त मूंखे हुन मिस्टेक जे बारे में ॿुधाईंदो मां उन जो नालो मैंशन करे नेक्स्ट वीडियो में उहा मिस्टेक ज़रूरु शामिलु कंदुसि। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।